कंदासीं त सुल्तानकोट वेझो घर धणी पंहिंजे घर खे ॿाहिरि ई छॾी आहे। अवां खे ॿुधायूं पिया त जंहिंजे नतीजे में घर धणी ज़ख़्मी थियो हो ऐं अवां खे ॿुधाईंदासीं त हाणे घर धणी फौत थी वियो आहे। सुल्तानकोट मां अवां खे ख़बर ॾियूं पिया 6 ॾींहं अॻु मुबैना घरेलू परेशानियुनि तां पंहिंजे घर खे ॿाहिरि ॾींदड़ घर धणी ज़ख़्मनि रहंदे फौत थी वियो आहे। सैयद इमाम शाह कराची जी अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾेई छॾियो। सुल्तानकोट में 6 ॾींहं अॻु मुबैना घरेलू परेशानियुनि तां पंहिंजे घर खे ॿाहिरि ॾींदड़ घर धणी ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो आहे। सैयद इमाम शाह कराची जी अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जी सट न सहंदे दम ॾेई छॾियो आहे। अपडेट मालूम कंदासीं। इस सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इसरार चांडियो। जी इसरार, अपडेट कजो। जी, सुल्तानकोट में हैदरी महला वासी सैयद घरू अणबुड़ सबब पंहिंजे घर खे मबीना बाहि ॾिनी हुई, जंहिं दौरान घरवारी ताहिरा शाह ऐं पाण खे बाहि लॻण सबब सैयद इमदाद अली शाह जो 40 सैकड़ो जिस्म सड़ी वियो हो, जंहिंखे सिविल अस्पताल शिकारपुर मुंतक़िल करण खां बाद कराची इलाज लाइ नियो वियो हो ऐं अॼु उहो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे कराची जे सिविल अस्पताल में फौत थी वियो आहे। जी इसरार चांडियो, अपडेट्स लाइ अवां जी वॾी महिरबानी।